नाज़रीन, खानपुर के कच्चे जा वधीक केतिरा ई ॻोठ पाणीअ जे हेठि अची विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर रहीम लाड़िक खां। जी रहीम, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंजाब मां जेको सैलाब जो पाणी सिंधू दरिया में जेको दाख़िल थी वियो आहे, उन हवाले सां जेकी ताज़ी सूरत आहे त खानपुर तालुके जे कच्चे जा इलाइक़ा आहिनि, मंज़ूर शाह, बुलंद अली, कोसी, जतोई, हबीबुल्ला, भुटो समेत ॿिया ॻोठ जेके आहिनि उहे पाणीअ हेठि अची विया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि कच्चे जी जेकी सूरत ॿुधाई पई वञे त हिन वक़्तु बि पाणी जेको आहे मौजूदु आहे ऐं उहो पाणी जो वक़्तु जेकॾहिं वधे थो त कच्चे जा जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणीअ जे हेठि ईंदा ऐं हुन सां गॾोगॾु जेको हुते फसल पोखियल फसल आहे, सायानी फसल हुजे या ॿियो फसल, उहो पाणीअ जे हेठि अची सघे थो ऐं इलाइक़े जा उहे ॻोठाणा जेके आहिनि उहे डाऊं करे रहिया आहिनि त असांजी वार अची वञे ऐं जेकॾहिं उन कच्चे में पाणी वधीक अचे थो त उन इलाइक़े जा रवासी जेके आहिनि पाणीअ सबबि सख़्तु मुतासिर थी सघनि था। जी रहीम, अवां जी महिरबानी।